इस्लामाबाद में ख़बर ईंदा हालत इस्लामाबाद जी अदालत इदारनि खे बग़ावत लाइ भड़काइण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार रिटायर्ड लेफ्टिनेंट जनरल अमजद शोएब खिलाफ़ केस ख़त्म कंदे खेसि फौरी तौर आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जुडिशल मजिस्ट्रेट अब्बास शाह जी अदालत ज़मानत वारी दरख़्वास्त मंज़ूर कंदे केस ख़त्म करण जो बि हुकुम ॾिनो। अमजद शोएब जे वकील दलील ॾींदे चयो त अमजद शोएब खिलाफ़ कंहिं बि सरकारी मुलाज़िम दरख़्वास्त न ॾिनी आहे। असांजो तमामु हैदराबाद कासमाबाद वारनि लाइ ख़ुशख़बरी, सुमरो वॉलपेपर हैदराबाद कासमाबाद में दुकान खुली वियो आहे ऐं राब्ते लाइ रांझन अली सुमरो साहब आहे, उनजो हेठी लिंक ते नंबर ॾिनल आहे, तव्हां ज़रूरु राब्तो कंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।